मिठियाणी सेहड़ा चौक ते SHO फरीदेरो खिलाफ वकला बरादरी जो एहतजाज नारेबाजी एहतजाज अगवाणी एडवोकेट गुलाम खान मशहूरी एडवोकेट मंजूर अहमद मशहूरी करे रहिया हुआ। इन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO फरीदेरो रोज़ रमज़ अली वसाण वॾो मुंशी गुलाब अब्बास चांडियो ऐं सिपाही सदाम चांडियो अवाम ला आज़ार बणियल आहिनि। ताज़ो सीनियर एडवोकेट गुलाब खान मशहूरी ऐं एडवोकेट मंजूर अहमद मशहूरी खे थाणे अॻियां बीहारे बिना जवाज़ उन्हनि सां बदतमीज़ी कई। हुन वधीक चयो त SHO रमज़ अली वसाण ऐं सिफ़ारिशी वॾो मुंशी गुलाम अब्बास चांडियो ऐं सिपाही सदाम चांडियो थाणे अॻियां गुज़रंदड़ हर माण्हू खे हिरासा करे पैसा वठी छॾीनि था। हुन वधीक चयो त फरीदेरो थाणे जी हद में फ़ाहिशी अॾा मंशियात जुआ ऐं आंकड़ा हर महीने मंथली एवसरे आम हलनि था ऐं केतिराई रूपोश ॾोहारी SHO ऐं मुंशीअ खे रिश्वत ॾेई आज़ाद घुमी रहिया आहिनि। ॿिए पासे हुननि IG सिंध DIG ऐं SSP नुशरत फ़िरोज़ खां मुतालबो कंदे चयो त करप्ट SHO फरीदेरो ऐं वॾो मुंशी ऐं करप्ट सिपाही खे हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।